नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, SHO घारो मुमताज़ अली बिरोही पारां शहर में अमन अमान बरक़रार रखण लाइ पुलिस नफ़री सां गॾु शहर जो गश्त कयो। कराची ठठो मेन नेशनल हाईवे ते ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी तलाशी वठी मशकूक माण्हुनि ऐं गाॾियुनि जी चेकिंग कई ऐं शहर में अमन अमान क़ाइमु करण लाइ पुलिस जवाननि खे चयो त हू शहरियुनि जी तहफ़ुज़ लाइ गश्त खे वधाइनि। उन मौक़े ते शहरियुनि ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे SHO मुमताज़ बिरोही चयो त शहर में अमन अमान क़ाइमु करणु पुलिस जी अवलीन तरजीह आहे ऐं आउं पंहिंजी पूरी पुलिस नफ़री सां गॾु शहर जी तहफ़ुज़ लाइ शहरियुनि सां गॾु बीठल आहियां ऐं ख़ासि तौरु रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में शहरियुनि जे माल ऐं जान जे हिफ़ाज़त लाइ यकीनी बणायो वेंदो। उन मौक़े ते मौजूद शहरी पिणु SHO मुमताज़ बिरोही जे उन अमल खे साराईंदे पुलिस सां हर मुमकिन ताउन जो यकीन ॾियारियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।